सिंध जे 60 जुडिशियल ऑफिसरनि जूं मुक़ररियूं बदिली थियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बदिली थियलनि में एडिशनल ज़िले सेशन जजिस, सीनियर जजिस ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट शामिल आहिनि। अहम ख़बर खां वाक़िआ आगाही ॾियूं पिया। सिंध जे 60 जुडिशियल ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो। बदिली थियलनि में एडिशनल ज़िले सेशन जजिस, सीनियर जजिस ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट शामिल आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त सिंध जे 60 जुडिशियल ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बदिली थियलनि में एडिशनल ज़िले सेशन जजिस, सीनियर जजिस ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट शामिल आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर, कहिड़ा अपडेट्स आहिनि ख़बर जा? हाँ जी निदा, सिंध हाई कोर्ट पारां सिंध सूबे जे 60 जुडिशियल ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। रजिस्ट्रार सिंध हाई कोर्ट पारां वक़्ती चीफ जस्टिस मोहम्मद जुनैद गफ़ार जी मंज़ूरी खां पोइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। बदिली थींदड़ जुडिशियल ऑफिसरनि में एडिशनल ज़िला सेशन जजिस, सीनियर सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट शामिल आहिनि। एडिशनल सेशन जज करमुद्दीन जोणिजो खे हैदराबाद खां उमरकोट, अब्दुल गफ़ार पोसो खे उमरकोट खां हैदराबाद, अब्दुल सत्तार खे सांगड़ खां खैरपुर, अब्दुल बाकी भुट्टो खे घोटकी खां कंदकोट, मोहम्मद अली रुक खे मीरपुर माथेले खां गंबट, मोहम्मद असलम शेख खे कराची ओला खां कराची ॾखिण, मक़बूल अहमद मेमुन खे कराची ॾखिण खां कराची ओला, नियाज़ हुसैन खे कराची ओला खां मटियारी, सीनियर सिविल जज कनीस फातिमा खे ओला खां ॾखिण, अयाज़ अली खे कराची सेंटर खां उमरकोट, मोहम्मद आमिर खे कराची सेंटर खां मीरपुर ख़ास, जॾहिं त जुडिशियल मैजिस्ट्रेटनि में अमेश हराणी खे जेको आहे त घोटकी खां कोडिजी, मुजीबुर रहमान खे उबाड़ो खां। ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।